गालेट माए टुटी फुटी मुंहिंजी कंपोजिशन आहे। अशरफ अली जूं सुठियूं आहिनि तव्हां नज़र कयां थो। इन खां पोइ दहशत जे बारे में ॿुधाईंदा ऐं सभिनी खां एजाज़ जो तलबगार आहियां जहिड़ो अची थी अवतार वागुर तू मन जे वीरान मंदिर में बरल था दीप नवा के मुझे सुनसान मंदिर में सितारा कह कशाऊं वही सितारा कह कशाऊं कतन जी माठ सोचे थी किथे भगवान तू आई कंदे हो पाठ सोचे थी सितारा कह कशाऊं सितारा कह कशाऊं कतन जी माठ सोचे किथे भगवान तू आई कंदे हूँ पाठ सोचे कंदे हूँ पाठ सोचे सितारा कह कशाऊं शर पई कोदा नथो जे भर झलो कोई थकी भी दुसब जामी मां नथो जे भर झलो कोई थकी भी दुसब जामी बुरे के दी परे दिए जी लाट सोचे सोचे किथे भगवान तू आई कंदे हूँ पाठ सोचे थी सितारा कह कशाऊं चुमियो थे जिन अकीदत सां हुजा ॼण को मुक़दस मां
चौथे जिल्म की तट सां हो जा जण को मुक़दस मां या बज चप से काॾे सदम लिलाट सोचे थी सदम लिलाट सोचे किथे भगवान तू माई कंदे हूँ पाठ सोचे थी सितारा है कशाम वही हाथी दी संत का छाती हयाती रक्स में ऊंदी हाथी दी संत का छाती हयाती रक्स में ऊंद वसल जी मुल्द गैरन ते सखी अगवाट सोचे थी सखी भगवाट सोचे थी सितारा है कशाम में बुतन में हरकतूं में त्यूं हवा के नाज थी पवंदो बुतन में हरकतूं में त्यूं हवा के नाज थी पवन जॾहिं हू मुरकंदे वेंदी मंदर जी वाट सोचे थी मंदर जी वाट सोचे किथे भगवान तू माई कंदे वो पाठ सोचे थी सितारा है कशाम में